बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फकीर सहमति साहब जेके ॻाल्हियूं चयो मुझे खुशी थी है असांजे यूसी जो चेयरमैन जिस भाई ने भी, जिस बहनों का भी अगर कोई मसला हो, जो भी हो, बेधड़क आए एसपी साहब के पास और अपना मसला बयान कर सकते हैं। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। दाबेची में 4 ॾींहं अॻु घर खे लॻल खाट बाबति एसएसपी जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं खुलियल कचहरी। खाट जो हिकु जवाबदार गिरफ़्तार ऐं सामानात। ॿिए जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। एसएसपी ठठो शबीर सेठार। 4 ॾींहं अॻु दाबेची में तेल जे वापारी लाला कोटी खान जे घर खे लॻल 20 लख जी मालियत जो खाट जे जवाबदार गिरफ़्तारी लाइ जोड़ियल टीम पारां हिकु जवाबदार वकार पठाण जी गिरफ़्तारी ऐं वटांस मिलियल सामान ऐं जवाबदार जी निशानदेही बाद एसएसपी शबीर डीएसपी साकरो गुलाम रसूल सियाल सां गॾु दाबेची थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त दाबेची पुलिस 4 ॾींहं अॻु लॻल वॾे खाट जे जवाबदारनि खे हथु करण ते पुलिस जी वाखाण कंदे दाबेची जे एसएचओ मुमताज़ बरोई लाइ 10,000 रुपया रोक इनाम ॾियण जो ऐलान कंदे चयो त पुलिस जदीद टेक्नोलॉजी ज़रिए दाबेची में थियल वारदात जो सुराग लगायो आहे, जंहिंमें हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वटांस 7 तोला सोन 1 लाख रुपया कैश ऐं डीटी पिस्टल हथ कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए जवाबदार समेलो पठाण जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। एसएसपी वधीक चयो त गिरफ़्तार जवाबदार पंहिंजे ॾोह जो इतराफ़ कंदे चयो आहे त फरार थियल जवाबदार समेला पंहिंजे हिसे में आयल 2 लाख रुपया कैश सोन खणी फरार थी वियो आहे। एसएसपी ठठो दाबेची पुलिस खे जवाबदार जी गिरफ़्तारी जी हिदायत कंदे एसएसपी वधीक चयो त ज़िले में ॾोही वारदातूं कंदड़ गिरोहनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे ऐं कुझु ॾींहं अॻु बेशरीन जे टोले खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन वधीक चयो त ॾुआरी जी गिरफ़्तारी में चूंडियल नुमाइंदा साफ़ी ऐं समाजी अॻुवान पुलिस सां सहकार कनि त समाज दुश्मन अनासरनि खे सोगो करे सघिजे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला, सोच टीवी, घारो।